अखर आवाज़ लफ्ज़ जुमलो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लफ्ज़ बोतो। अचो त लफ्ज़ बोतो खे पढ़ूं। अखर बे वा ते वा आवाज़ ओ तो। लफ्ज़ बोतो माना बेवकूफ़। जुमलो ही वडो बोतो आहे। अचो त बोतो लफ्ज़ खे लिखण सिखूं। सिट खां मथां शुरू कबो, सिट ते आणे पोयां वा ॾिबुस। ॿ टुका ॿो, सिट ते आणे पोयों वा मिलाए ऐं ॿ टुका मथां ॾिबा। ॿो तो। बोतो माना बेवकूफ़, वाछड़ो, थुल्हो वग़ैरह। इहो हो लफ्ज़ बोतो। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा। अखर आवाज़ लफ्ज़ जुमलो।